किया न विचारा तुम किस लिए आया रे, किया न विचारा 3 4 1 किस 3 4 1 लिए आया रे, किया न विचारा तुम किस लिए आया रे, किया न विचारा तुम किस लिए आया रे, 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 किया न विचारा तुम किस लिए आया रे, किया न विचारा तुम किस लिए आया रे, पूरब में शुभ कर्म कमाया मानुष जन्म अमोलक पाया, पूरब में शुभ कर्म कमाया मानुष जन्म अमोलक पाया, पूरब में शुभ कर्म कमाया मानुष जन्म अमोलक पाया, पूरब में शुभ कर्म कमाया मानुष जन्म अमोलक पाया, मानुष जन्म अमोलक पाया, मानुष जन्म अमोलक पाया, आंखों विरता मूंढ गवाया हरि न धियाया रे, ताको विरता मुंड गवाया हरि न दिया रे, जहरी जहजे मन में आशा पूरी कर तू तेन जी हतर जिस प्रभु ने पैदा की ना तिसका नाम न कबहू लीना, जिस प्रभु ने पैदा की ना तिसका नाम न कबहू लीना, जिस प्रभु ने पैदा की ना तिसका नाम न कबहू लीना, जिस प्रभु ने पैदा की ना तिसका नाम न कबहू लीना, तिसका नाम न कबहू लीना, ओ तिसका नाम न कबहू लीना, पाप कर्म में तुम चित दीना पुण्य न कमाया रे, पाप कर्म में तुम चित दीना पुण्य न कमाया रे, पाप कर्म में तुम चित, पाप कर्म में तुम चित दीना पुण्य न कमाया रे, पाप कर्म में तुम चित दीना पुण्य न कमाया रे, पुण्य न कमाया रे, किस लिए आया 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 रे, किस लिए आया रे, तुम किस लिए आया रे, किया न विचारा तुम्हें किस लिए आया रे, किया न विचारा तुम किस लिए आया रे, भोगों में भगवान बुलाया पशुओं जैसे जन्म गंवाया, भोगों ने भगवान बुलाया पशुओं जैसे जन्म गवाया, भोगों में भगवान बुलाया पशुओं जैसे जन्म गंवाया, भोगों ने भगवान बुलाया पशुओं जैसे जन्म गवाया, पशुओं जैसे जन्म गंवाया, पशुओं जैसे जन्म गवाया, जग बंधन में आप बंधाया मोक्ष नहीं पाया रे, जग बंधन में आप बंधाया मोक्ष नहीं पाया रे, जग बंधन में आप बंधाया मोक्ष नहीं पाया रे, जग बंधन में आप बंधाया मोक्ष नहीं पाया रे, मोक्ष नहीं पाया रे, किस लिए आया 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 रे, किस लिए आया रे, तुम किस लिए आया रे, किया न विचारा तुम किस लिए आया रे, किया न विचारा तुम वायु के आया रे, किया न विचारा तुम किस लिए आया रे, किया न विचारा तुम किस लिए आया रे,
जग से करे किनारा, कहे ट्यों ना किया उधारा। झूठे जग से करे किनारा, कहते हूँ ना किया उधारा। झूठे जग से करे किनारा, कहे ट्यों ना किया उद्धारा। झूठे जग से करे किनारा, कहे ट्यों ना किया उधारा। कहे ट्यों ना किया उधारा। कहते हो ना किया उधारा। बहुत बढ़ाया तुम परिवारा, मोह न मिटाया रे। 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 मोह न मिटाया रे, किस लिए आया रे। मोह न मिटाया रे, तुम किस लिए आया रे। किस लिए आया रे, तुम यहाँ किस किस लिए लिए आया आया रे। हो किया न विचारा, तुम किस लिए आया रे। किया न विचारा, तुम किस लिए आया रे। प्रेम सां चओ श्री राम। श्री राम। सतनाम साखी। सतनाम साखी। सतनाम साखी। सतनाम साखी। सतनाम साखी। सतनाम साखी। परम आदरणीय सदगुरु महाराज, उन्हनि जे स्वरूप में वेठल पूजन योग असांजा संत महात्माऊं, गुणीजन मंडल ऐं सतगुरनि जे स्वरूप में वेठल सतगुरनि जी प्यारी भागन वारी सदा सुहारी साध संगत, प्रेम सां चओ श्री राम। श्री राम। हिकिड़ी ॻाल्हि त सही सिधी आहे, भॻवान असांखे अकुल ॾिनो आहे। इंसान में हिकिड़ी इहा ई ॻाल्हि वधीक आहे। असांखे ॿ हथ ऐं ॿ पेर आहिनि ऐं जानवरनि खे 4 सम्झो पेर आहिनि। कम में असां तिखा न आहियूं। भले केतिरो बि ॿार डुक पाए, पर हरण डुक पाए ॾिठो कोन्हे। कुतो डुक पाए कीअं कार सां भॼंदा आहिनि, असां भॼी ॾेखारियूं। जानवरनि में के ॻाल्हियूं वधीक आहिनि, माना उन्हनि में कमु करण जी कैपेसिटी घणी आहे, पर छा करिणो आहे ख़बर कान्हे। ऐं इंसान खे बि कमु करिणो आहे, चए छा भई छा करिणो आहे मूंखे ख़बर कान्हे, त पोइ इंसान में ऐं जानवर में कोई फ़र्क़ु न आहे। ख़बर आहे इंसान आहे, ख़बर न आहे इंसान न आहे। उहा जीअं असांखे ख़बर आहे, इनखे ख़बर न चइबो आहे। ख़बर चइबो आहे त तोखे जेका ख़बर आहे उन ते हली ॾेखार। तोखे ख़बर आहे त भई हिन शइ मां मूंखे नुक़सानु पवंदो, त उन खां किनारो कर। तोखे ख़बर पए त हिन शइ मां फ़ाइदो थींदो, त उहा कर। जे न करे सघीं त पोइ ख़बर जहिड़ी आहे तहिड़ी न आहे। जीअं साईं जन हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदा, जानता हूं जे खॾे में पढ़िया जाना। घर में चोर आयो आहे, तोखे ख़बर आहे त उन जो कुझु बचाव कर, रड़ियूं कर, ॿियो कुझु कर, कहिड़ो बि हिसाबु कर, माल पंहिंजो बचाए ॾेखार। मां नथो चवां त भई रड़ियूं करणु खपनि या न करणु खपनि, न त अॼुकल्ह पिस्तौल खणी बीठा हूंदा आहिनि, रड़ करे मारे छॾी, माल बि खणी ईंदो, मारे पवंदो। हे सभु ॻाल्हि सम्झण जी आहे। इंसान खे इन ॻाल्हि जी बि ॼाण आहे न, त हीअं थींदो, हीअं न थींदो, हीअं करे सघां थो, हीअं नथो करे सघां। जे इंसान आहे ऐं कमु करे वियो त इंसान आहे, ऐं जे इंसान आहे कमु न करे वियो, करणु जोॻो कमु, बिना करण जो न करण जहिड़ा कम घणेई पिया कयूं। छॾण जहिड़ा कम की न छॾिया तूं, बाक़ी छॾियो सत्संग। करण जहिड़ा कम की न कई तो करण जहिड़ा कम न कई, बाक़ी चोरी चकारी, लूट पाट, बेईमानी, ठगी, इहे कई त तोखे छा मिलियो? करी थो, अहिड़ी ॻाल्हि न आहे, पर छा करिणो आहे ऐं छा न करिणो आहे जेकर केरु ॼाणी करे उन अनुसार करे थो त उहो इंसान आहे। हिकिड़ी फ़ैसिले जी ॻाल्हि, घणी बि नथो चवां। ऐं जेको न करिणो आहे उन खां किनारो करे सघे थो उहो इंसान, ऐं जेको ऊंधो करे उहो हैवान चओ, शैतान चओ, जेकी उनखे चओ, तव्हांजी मर्ज़ी। प्रेम सां चओ श्री राम। ई तव्हां हींअर ॿुधी आहे, साईं जन बि इहा ॻाल्हि चवनि था, किया न वीचारा तुम किस लिए आया रे। तूं हिन संसार में आए छो आहीं? तोखे भॻवान मोकिलियो छो मोकिलियो? इहो जेको ॼाण ॼाणे थो, इहो जेको ॼाण वठे थो, इहो जेको ॼाण पूरी करे थो,
माना उन ते हले थो उहो इंसान आहे, उन जो मनुष्य जनम सफल आहे, उहो धंधन आहे। हे वेदनि शास्त्रनि पुराणनि सभिनी जो निचोड़ इहो ई आहे भाई तूं जंहिं लाइ आयो आहीं, कहिड़े कम लाइ बि आयो आहीं, उहो तूं सोच हीअ हिन लाइ आयो आहियां ऐं उहो तूं कमु कर। जे करे वें त पोइ बसि तुंहिंजो बेड़ो पार आहे, पोइ काई तकलीफ़ आहे ई कान। मिसाल कोई बम्बईअ में वञे, हितां खोड़ वेंदा आहिनि बम्बईअ में, हफ़्ते हफ़्ते टिकट ते माल वठी ईंदा आहिनि, हिते विकिणंदा आहिनि। जंहिं कम लाइ वञे, माना जेका शइ वठणु वञे या कहिड़े बि कम सां वञे, उहो कमु करे अचे त उनजो भाड़ो बि सफल आहे, ख़र्चणु महिनत बि सफल आहे, अचणु वञणु बि सफल आहे, सभु ॻाल्हि उनजी सुठी आहे। हिते उनजो शान आहे, हिते बि आहे, उते बि आहे, सभु जॻह ते शान रहंदो। परमात्मा जे दरबार में बि उनजो मान रहंदो। प्रेम सां चओ श्री राम। पर जंहिं कम लाइ न वञे ऐं उहो कमु ई न करे, अॼुकल्ह त अहिड़ो हिसाब थी वियो आहे, ॿुढापे में कंहिंखे थींदो आहे या वरी केरु गफ़लत में हूंदो आहे, माण्हू हितां वञे वञी कमु करे अचे, ख़ासि उन लाइ वञे ऐं उहो कमु न करे अचे। ऐं कंहिंखे चऊं भाई वञी करे, मिसाल सम्झण लाइ भाई मिस्त्री वठी अचिजांइ, मिसाल कंहिंखे चऊं, उहो वञे बि चई हा साईं वठी थो अचां, ऐं सम्झे बि मां चयो छा, मिस्त्री चई, ॿी ॻाल्हि न चई, मिस्त्री वठी अचां, सो वञे वरी चयो अलाए मूंखे छा चयो संतन भुलिजी वापसि हली अचे, छा चऊंसि। हाणे जॾहिं त वियो आहीं, पंधु करे उते पहुतो आहीं, तोखे चयोसीं सम्झायोसीं, उते नी भुलिजी वञे त छा। हिन में बि इहा ॻाल्हि हिकिड़े भोगों में भगवान बुलाया, पशुओं जैसे जन्म कमाया, जगबंधन में आप बंधाया, मोक्ष नहीं पाया रे। तूं हिते छा लाइ आयो आहीं इहा तोखे ख़बर आहे, यहाँ लेने को आया, हिते वठण कुझु आयो आहीं, तो लाल नहीं लिया तुम कौड़ी को पाया। तो हिते लाल वठणु आहे, लाल न वरितई ऐं तूं कच वठी हली वे, सच कमाइण आयो में कच कमाए हली वे त कीअं चइजे। हिते आयो में धर्म पुण्य कमाइण जे वास्ते, पाप कमाए हली वे त छा चइजे। हीअ हिकिड़ी वीचार करण जी ॻाल्हि आहे। संत महात्मा सम्झाइनि था भाई तूं हले कुझु बि सम्झो, पर भॻवानु तोखे ॿुधी ॾिनी आहे त उन ॿुधीअ जो कुझु त सदुपयोग कर। माण्हुनि खे एतिरी ख़बर आहे भॻवानु मूंखे ज़बान ॾिनी आहे त मां बक बक त कयां, मूंखे अखियूं ॾिनी अथई कुझु ॾिसां त सही, ॾिसंदुमि न छा, कन ॾिना अथई कुझु ॿुधंदुमि त छा, ज़बान ॾिनी अथई त कुझु बि ॻाल्हाए वठां, ज़बान वात न अथई कुझु सवादु वठी वठां, खाई पी वठां। भॻवानु हिमत ॾिनी आहे कुझु ऐश इशरत करे वठां। भॻवानु मूंखे सम्झ ॾिनी आहे, अकुल ॾिनो आहे, कुझु धन कमाए वठां, करोड़े अरबे रुपया गॾु कयां, कर सुठी ॻाल्हि आहे। भॻवानु करे सॼी दुनिया जो मालिक थी उहा त सुठी ॻाल्हि आहे, पर उन मां कुझु कमु आण त अकुल वारो आहीं, न त मूर्ख आहीं, बेवकूफ़ आहीं, इंसान ऐं सफ़ा छा चइजे, घटि अखर ॿुधायो, मूर्ख चओ, बेवकूफ़ चओ, ॿियो छा चओ, हा हलो मूंखे ख़बर कान्हे। प्रेम सां चओ, घणा अखर ईंदा आहिनि छा, प्रेम सां चओ श्री राम। छा डफर अलाए घणेई अखर थींदा आहिनि, पर भाई हिकिड़ी ॻाल्हि आहे, तव्हां शइ घर में माता आहे न भाई सम्झो काई प्रेम सां सिक सां ठाहे ऐं उहा ईअं ई अजाई विञाए छॾे, कंहिंखे खाराए न त छा फ़ाइदो, न पाण खाए न ॿिए खे खाइण ॾे। अञा बि तव्हांखे सवली ॻाल्हि सम्झायां, के माण्हू सुठा हूंदा आहिनि, भॻवानु दया सां हुनखे पैसो थोरो घणो आहे, शाहूकार हूंदा आहिनि, हाणे उन पैसे सां वेंदा पोइ मिठाई वठी ईंदा सुठी बढ़िया, मिठाई वठी अचो, यार सुठी मिठाई वरिती आहे, खाऊं छो था रखी छॾ, पोइ वरी पोइ हिकु ॾींहुं न खाधनि, ॿिए ॾींहुं न खाधनि, टे ॾींहुं भुलिजी वई, चोथे ॾींहुं न खाधनि, ख़राबु थी वई, फिटी कयनि। अकुल जो कमु कयनि न, मिठाई पैसा बि कमायनि, ख़र्चनि बि, मिठाई वठी बि आया, खाधनि बि कोन, फिटी करे छॾियनि। तव्हांखे लॻे थो मां ईअं मस्ती थो कयां, सुवाल ई न आहे, मस्तीअ जी ज़रूरत न आहे। अहिड़ा असां कमु कंदा, इहो ई कमु कंदा आहियूं। मां हिन में ॻाल्हि फेर घेर बि नथो कयां। घणा माण्हू मां मिठाई वठी आया ॿाहिरि फिटी करे आया, ऐं फिटी छो करे आया, चई साईं उहो रहिजी वई, थोरी भुल में पासीरी पई हुई ऐं ख़राबु थिए थोरी न हवा। असांजो हिकिड़ो प्रेमी हो, संत हो, के महिमान आया, पर ऊचा महिमान आया, हल्का ऊचा महिमान न थींदा आहिनि, दुनिया में ॿियाई जो ज़मानो न आहे,
सेकंड क्लास, फर्स्ट क्लास, थर्ड क्लास TC। त सम्झो हिकिड़ा फर्स्ट क्लास जा महिमान आया त शेवादारी खे चई त प्यारा इहो मिठाई हीअ पई अथई, हीअ सुठी, इहा खणी हुनखे ॾेई अचु। चईसि मां ॾेई आयुमि। चई किथां अथई? चई हीअ पई न हुई। चई उहा तो छो ॾिनई, मूंखां पुछी आहे न। उहा थोरी अहिड़े नमूने हवा करे वई हुई, उहा न ॾी आहे न उन्हनि खे। मुंहिंजे साम्हूं जी ॻाल्हि मां ॿुधी, मां नालो नथो खणा कंहिंजो बि, मूंखे शेवादारी ख़बर आहे, महिमान ख़बर आहे, चवण वारो ख़बर आहे, ॾियण वारो ख़बर आहे, टिनी मुंहिंजे साम्हूं ॻाल्हि थी आहे त उनखे भई इहा थोरी हवा करे वई न। अड़े त हवा वारी तो कराई छो, पहिरीं खपाए छॾी आहे न। शइ वठी ऐं ख़राबु करणु असां मां घणनि खे ईंदी आहे, पर शइ खे सफल करणु कुझु घटि खे ईंदो आहे। तव्हां जेतिरो फ़ैसिलो कयो, भई सम्झो हिते तव्हां 100 वेठा आहियो, परसेंटेज था ॻणियो, त उन मां घणा टका शइ खे सफल कंदा आहिनि ऐं घणा शइ खे अजायो कंदा आहिनि। 50-50 चवां, जेकी तव्हां सम्झो। तव्हां जेकॾो फ़ाइदो कुझु न आहे, प्रेम सां चओ श्री राम। पर अकुल वारो कहिड़ो, सम्झ वारो कहिड़ो, जेको शइ खे सफल करे। ही पेनूं आहिनि, मूं वटि बि खोड़ पई हूंदियूं आहिनि, ऐं कंहिं वटि बि हिकिड़े खे 1000 पेनूं हुयूं, ही 200-300 पेनूं हुयूं। मां धोबी तालाब में फिटी करे आया। धोबी तालाब में न, पर जेको असांजी गाॾी ईंदी, गाॾी न ईंदी, कचिरे जे दॿे में फिटी कया आहिनि 200-300 पेनूं, सुठियूं सुठियूं। सुठो कमु कई न। अॼु वठी आयो, वरी कंहिंखे ॾिए, वरी करे लिखे, वरी हिकिड़ी मस्ती ॻाल्हि थो ॿुधायां, प्रेम सां चओ श्री राम। आगरे में हिकिड़ो सुठो लेखक हूंदो हो, हिंदीअ जो लेखक हो वॾो, त के वरी हिंदी पढ़ंदा हुआ, ऐं मूंखे बि हिंदी मुंहिंजी ऑप्शनल हूंदी, आउं बि पढ़ंदो हुउमि, पर 3 ॾींहंनि में मां पढ़ी पूरी कई, हुननि उहो अञा पढ़ियो पिए मूंखां पोइ। हिंदी पढ़णु आया हुआ किथां ॿिए शहर खां, हुते जयपुर में। त इन्हनि ॾींहंनि में हू थोरो मरी वियो भाई, जेको लेखक हो बाबू गुलाब राय, मशहूरु आहे, हिंदी लेखकनि खे ख़बर आहे, तव्हांखे ख़बर कान्हे, प्रेम सां चओ श्री राम। हिकिड़ो जीअं महादेवी वर्मा, इहे कोन घणेई आहिनि, सुमित्रा नाला ॿुधा, त हिकिड़ो बाबू गुलाब राय आगरे जो सुठो लेखक आहे हिंदीअ जो, हो मरी वियो घणा ॾींहं थिया, त उहो मरी वियो, यानी 80-82 जे आसे पासे मरी वियो हूंदो। त मरी जो वियो त चई साईं सुठो थियो, न त वरी 2-टे लेखा लिखे हा असांखे पढ़णा पवनि हा। छा चए, वो कुछ देख लिखता और मैं हमको पढ़ नहीं पढ़ते, मर गया तो अच्छा हुआ, अभी नहीं लिखेगा नहीं पढ़ेंगे तो दूसरे नहीं लिखेंगे क्या। एक उन्होंने मस्ती की। तो इसी तरह से आप भी मिठाई लाते हो और ला करके रख देते हो, रखने के बाद खराब होने के बाद फेंक देते, वो अच्छा करते हो। नहीं तो खाओगे फिर बीमार पड़ोगे, डायबिटीज़ हो जाएगी, 10 डॉक्टर को तकलीफ सुनानी पड़ेगी, दवाई लेनी पड़ेगी, एक मिठाई की वजह 10 खर्चा। इसलिए मिठाई लाओ खरीद करके और घर में 2-4 दिन रख करके खराब करके बाहर फेंक दो। अच्छा काम बताता हूँ, प्रेम सां चओ श्री राम। हिकिड़ो 90 सालनि जो ॿुढो, मां रेडियो ते इहो ख़बर पियो ॿुधां, चर्चा वार्ताऊं ईंदियूं आहिनि न, त हिकिड़े 3 ॾींहंनि में रेडियो हूंदा, TV बीवी त हुई कोन, घणा ॾींहं पहिरीं मां ॿुधी, त रेडियो ते वार्ता आई, चई त हिकिड़ो 90 साल जो ॿुढो आयो, सिंधीअ में ई हुई, सिंधीअ बि ॿुधां, त चई काका तूं 90 सालनि जो आहीं, तुंहिंजी ज़िंदगी जो राज़ कहिड़ो आहे, आपकी ज़िंदगी का राज क्या है, इतनी बड़ी उम्र आपकी लंबी है, क्या राज है। चई हाँ ॿुधायई। चई हा ॿुधायो काका। चई त भाई छा आहे जो मां हेॾी उमिरि थी आहे, ॿुढापो आहे, पोइ थोरी घणी बीमारी, खंघण खुणकड़, कुझु न कुझु बीमारी सीमारी नंढी वॾी कुझु न कुझु थींदी आहे। चई पोइ तव्हां छा कंदा आहियो। चई पोइ वरी मां वेंदो आहियां डॉक्टर खे ॾेखारींदो आहियां, वरी उनखे फी बि ॾींदो आहियां, डॉक्टर खे पैसा ॾींदो आहियां। उहो डॉक्टर खे बि त जीअरो रखिणो आहे न, डॉक्टर खे मारणो आहे छा, डॉक्टर बि जीअरो रहे, उनखे पैसा ॾिबा, उनजो धंधो पाणी कराईंदो आहियां। अच्छा, चई पोइ डॉक्टर मूंखे दवा लिखी ॾींदो, ऐं वरी मेडिकल जे दुकान ते ईंदो आहियां, मेडिसिन जे दुकान ते, दवाउनि जे दुकान ते ईंदो आहियां, मेडिकल वारे वटि। उनखे चवंदो आहियां भई दवा ॾे, पोइ मूंखे पर्ची जेका लिखियलु हूंदी उन जी दवा ॾींदो आहे, पोइ उनखे बि पैसा ॾींदा, उनखे बि जीअरो रखिणो आहे न। दवाउनि जो दुकानु खोलियो अथई, मरे छा,
उन खां बि दवा वठंदो आहियां, पैसा ॾींदो आहियां। चई वरी पोइ छा कंदो आहियां, दवा हीअं स्ट्रिप खोले पाणी जो गिलास भरे रखंदो आहियां, गोरी हीअं खोले ऐं पाणीअ खणी गोरी हीअं फिटी करे छॾींदो आहियां, गिलास पाणी जो पी छॾींदो आहियां। पाण खे बि जीअरो रखिणो आहे की मरणो आहे? छा कंदा? भाई गोली खणी हीअं फिटी करे छॾींदो आहियां, स्ट्रिप मां कढी करे फिटी करे छॾंदुसि ऐं आउं पीअंदो आहियां। मूंखे बि लॻो त मां हिकु चर्चो ग़लति ॿुधो आहे, न फील थींदो न आहे ईअं केरु कंदो, इहे तव्हां ईअं कंदा आहियो? पर मां तव्हांखे माण्हू बि ॾेखारी ईअं करण वारो। गोरी वठी ईअं फिटी करे छॾियईं ऐं माना गटर में ऐं पाणी पी छॾी, वठी आयो। माण्हू बि ॾेखारींदा, सुञाण नालो न खणंदुमि, कोई न कोई जेको सम्झंदो मूंखे सम्झंदो। ऐं माण्हू तव्हांखे आहे बराबरि, मां अखियुनि सां ॾिठो आहे, पर तॾहिं कोन ॾिठुमि, तॾहिं त कूड़ो सम्झंदो, हाणे सच सम्झंदा आहिनि। सुञाण वारा सुञाणनि था, माण्हूअ खे ख़बर ई आहे, पर प्रेम सां चओ श्री राम, न सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी। वीचार न कई त मां ही छा कयो। माण्हू कूड़ा हूंदा आहिनि, पोइ थोरो बीमार थी पर बीमारी ज़्यादा ॾेखारींदा आहिनि, पोइ वरी अस्पताल में भर्ती थींदा आहिनि, वरी डॉक्टरी दवा बि न कंदा आहिनि, वरी ठीकु थी वेंदा आहिनि, बिल ख़ाली भरे ईंदा आहियूं। प्रेम सां चओ श्री राम। दुनिया में हर तरह जा माण्हू आहिनि, पर अकुल वारो कहिड़ो हुजे जेको शइ वठी आहे उनखे कतब आणे ऐं न वठणी अथसि त वरी उनखां पासीरो पहिरियों। तव्हांखे मिठाई न खाइणी आहे त वठो ई न, पैसा बचति थींदी। पैसा ख़र्च न करणा त कमायो न, वेही भॻवान जो भॼन कयो, राम नाम जो सचो धन कमायो, कुझु त करे सघो था न। तव्हांजो कमु कहिड़ो आहे, भई पैसा कमाए लख करोड़ गॾु करे उहो बैंक में रखी वञूं, पोइ घटि में घटि ॿियो कुझु न, मुंहिंजो पुटु सुधरे न त खरे त सही। जो घणा पैसा हूंदसि त चरियो थींदो न, कमु आणींदो कोन। पोइ घटि में घटि ॿियो त कुझु न, सौ न थियो त चरियो थिए त सही, कुझु त थिए। छा चई कुझु त थींदो न। वीचार मां तव्हांखे ॻाल्हियूं उबतियूं करे थो ॿुधायां, उबतियूं कोन्हे, हीअ दुनिया जी हक़ीक़त थो ॿुधायां। मां इहे अखियुनि सां ॾिठियूं आहिनि ऐं तव्हांखे काई ठाहे ॻाल्हि काई बि नथो ॿुधायां। ईअं जीवन में करण वारा घणेई माण्हू आहिनि, पर साईं जन सही सदी ॻाल्हि आहे, किया न वीचारा तुम किस लिए आया रे, तूं संसार में छो आहे? इन लाइ त भई मां पैसा गॾु करे वञा, कमाए वञा, मकान ठाहे वञा, दुकान ठाहे वञा, शादी करे वञा, ॿार बच्चा पैदा करे वञा ऐं सभिनी खे रुअंदो छॾे वरी हली मरी वञा, या सभु मूंखे छॾे वञे, मां त रुअंदो ई रहां। छा लाइ आयासीं संसार में? सभिनी ॻाल्हियुनि जो हिकिड़ो सार आहे, तव्हां भॻवान जे भॼन वास्ते सो नथा कयूं, बाक़ी अलाए छा था कयूं, ख़बर न आहे। प्रेम सां चओ श्री राम। साईं जन चवनि था त तो अॻे जन्म में मिड़े सुठा कम कए, पूरब में शुभ कर्म कमाया, मानुष जन्म अमोलक पाया, ताको विरथा मूंढ कमाया। अड़े तो हेॾनि पुञनि सां ही मनुष्य देह पाती ऐं इनखे वरी ईअं अजायो विञाइछड़ी। पोइ मिठाई त वरी बि थोरी ॻाल्हि आहे, धन त तव्हां रखी वञो थोरी ॻाल्हि आहे, पर हिन मनुष्य जन्म खे जेको हेॾा पुञनि जे प्रताप सां जेको तो अॻे जन्म में हेॾा शुभ कर्म करे माण्हू थी ऐं उनखे वरी तो हींअर ईअं अजायो विञाए छॾियो, उन मां कोई फ़ाइदो न वरितई। भॻवान जे भॼन लाइ हरी न थिया यारे, भॻवान जो भॼन न कई, छा चइजे? तूं वीचार कर, तूं छा लाइ आयो उहो कमु कर। प्रेम सां चओ श्री राम। सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी। असांजा साईं शांति प्रकाश महाराजन, गुरु महाराजन ॻाल्हि कीअं ॿुधाईंदा, ईअं अजीब ॻाल्हि ॿुधाईंदा, सवली ॿुधाईंदा, हर कंहिंखे सम्झ में बि अची वञे। करणु न करणु तव्हांजे वस जी ॻाल्हि आहे, बाक़ी सम्झ में अचे ईअं ॾाढी सवली तरह सां। पोइ चर्चे जे हिसाब सां, कंहिं ॻाल्हि जे हिसाब सां, कंहिं घुमाए फिराए सची कूड़ी कीअं बि करे ॻाल्हि मिड़ई ॿुधाईंदा ऐं माण्हू सभु सम्झंदा बि आहे, अहिड़ो बि आहे। ईअं न भई तव्हां हेतिरा ॼणा वेठो, हिकिड़ो चए भई मां साईं जन कथा कई मूं न सम्झी, लॻभॻि ईअं न थिए। हू कथा अहिड़ी सवली कंदा, ॿार बि सम्झे ऐं वॾो बि सम्झे। गुण त केरु किथां बि खणंदो आहे, पर हुननि जो ख़्यालु हो भई सभई ॻाल्हि सम्झनि सही। करणु कंदो त भई जंहिं ते भॻवानु सदबुद्धि जंहिंखे ॾींदो सो ई कंदो न। ईअं न आहे त भई तव्हां ॻाल्हि सम्झो ऐं कयो, ईअं कुझु बि न हूंदो आहे।
पर सम्झी वञो इहा बि हिकिड़ी महापुरुष जी वॾी ॻाल्हि हूंदी आहे। प्रेम सां चओ श्री राम। साईं जन ॿुधाइनि पिया त भई असां वटि हिकिड़ो प्रेमी आहे सेठ आयो, बोड किथे पई त साईं जन खे हुते सहायता करणु वेंदा, चई साईं हलो मूंसां गॾु त तव्हां हुनखां वठी अचूं। चई यार असां वेंदा न आहियूं किथे। चई साईं हलो ॾाढा पैसा मिलंदा ऐं उते हली सेवा कंदासीं। चई भॻवानु कंदो, मां वेंदो कोन आहियां किथे ईअं कीअं। चई साईं पर मूंसां गॾु हलणो पवंदा। चई हाणे तूं परोपकार जे लाइ हली थो, मूंखे कोई परोपकार के कारणे मोहे न आवे इलाज, मूंखे लॼ न आऊं तोसां गॾु हलां थो। किथे हलां? चई मुंहिंजे सेण वटि हलो न, मूं काल्ह ॿुधाई आहे, तव्हांखे ॿुधाई आहे, पर वरी बि ॿुधो, प्रेम सां चओ श्री राम। सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी। चई साईं मुंहिंजी हुते धीअ ॾिनल आहे, कोई बि धीअ जे दर ते वेंदो न आहे, पर हू बि पैसे वारो हो ऐं जेको धीअ जे दर उहो उन खां वधीक पैसे वारो, ॾहुणो पैसे वारो। कंहिंजो कंहिंजो ईअं थींदो आहे, उन धीअ वारो घुरी, हाणे धीअ हुई उन जे घर में आयो, साईं जन खे बि गॾु वठी आयो। चई भई संतन हुते कैंप हई आहे, बिहार में बोड आई आहे, हल तूं बि भले हल या कुझु हुन में ॾे, संत हुते वॾी कैंपण त सभिनी खे ॾींदा। हिन ईअं चवणु हू तपी वियो सेण साहिब, ठरिया त कोन नेण पण सड़ी आहे, मिलिया सेण सड़िया नेण। ऐं साईं हेठि खां मथे ताईं बाहि बाहि थी वियो, नालो असांजो ख़राबु करे छॾियो अथई। सॼी बंद बम्बईअ में किथे नकु नथा खणी, मुंहुं नथा खणी सघूं, सॼो ॾींहुं तूं पाण में पिनी थो, संतनि खे बि वठी वञी थो, हिते मरी पियो वञी, तोखे पंहिंजे खाइण लाइ कोन अथई, बुखियो वई सुञो वई पिनी, अलाए छा छा चई। पर वीचारे हुनखे बि ततल हो, घणो 15 मिंट गारियूं ॾिनईसि, ठोके ठोके पकियूं ई पकियूं, कची हिकु बि कोन ॾिनईसि। हा न भाई, सभु ॾिनईसि। आख़िर चई हाणे वञी ॿुॾी मर, मुंहिंजे दर ते वरी ईंदो न कर, असां त तोखां नातो रखी बि फासी विया आहियूं, मरी विया आहियूं, नालो असांजो ख़राबु थी वियो आहे। घणेई जो चई वरी आख़िर माण्हू कुझु त केतिरो बि तते तपे पर ठरंदो त सही न, ठरियो। साईं जन चयसि, चई फलाणा तो पंहिंजे सेण खे हेतिरो चई, हुन वीचारे हिकु अखर बि कुझु कोन्हे, ॻाल्हायो अथई हिकु अखर, हेॾो चई। हाणे तूं ख़ाली हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, तूं जो न हेॾा पैसा तो वटि आहिनि, हेतिरो कमायो अथई, हेतिरो धन अथई, हेतिरो मान अथई, हेतिरो शान अथई, इहो तोखे कीअं मिलियो? चई साईं कीअं मिलियो? मां अॻे पुण्य कया हा, दान कया हा, तप कया हा, हीअं कयो हो हीअं कयो, घणेई कुझु कयो हुअमि। चई अच्छा उन करे मिलियो अथई। चई हिन खां ॿिए जनम में पोइ तुंहिंजो हाल कहिड़ो आहे, छा कंदे? अहिड़ो ई सेठ रहंदई ऐं वापी जेके हुनखे न मिलियो आहे उन्हनि जो हाल कहिड़ो आहे? हिकु मिंट में सम्झियो। माण्हू त सम्झूं त हो ई न, जंहिं एतिरो कमायो थो हले थो हेतिरनि माण्हुनि में, त माण्हू ई पालींदो, कोई जानवर कोन पालींदो। चई साईं मूंखां भुल थी वई। चई हीउ तोखे आयो आहे त हमेशह तूं सदाईं अहिड़ो सेठ रहो, कंहिं सुठे कम में लॻायूं था त लॻे तूं ॾे या न ॾे, न ॾींदे त तुंहिंजो हाल अहिड़ो आहे। भिक्षुका नैव भिक्षन्ति चओ, शिक्षन्ति च पुनः पुनः, दीयताम दीयताम लोका अदीयताम फलमीदृशम। न ॾींदा त मूं जहिड़ा थींदा। भिक्षुक चए थो, उहो पिने कोन थो, तव्हांखे बार बार सम्झाए थो, सिखामण ॾिए थो त ॾियो भाई, जे न ॾींदा त मूं जहिड़ा थींदा, मूंसां गॾु कटोरो खणी अची वेझो न हिते, न ॾियणो अथव त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। हिकिड़े ॿियो बि चर्चे जी ॻाल्हि आहे, हिकिड़ो होटल ते सुबुह जो चांहि पियो पीए त केरु आयुसि भिखारी, चई सेठ साहिब कुझु ॾे न, कान्हे। चई सेठ साहिब कुझु ॾे न, चई चइमें न कोन्हे, वरी टियों दफ़ो चई सेठ साहिब कुझु ॾे न,
चए में न कोन्हे चई पोइ कटोरो मूंखां वठ हल मूंसां गॾु हली वे कान अथई त पोइ वठ न हल हा कटोरो मां थो ॾियईं चिंता जी ॻाल्हि कहिड़ी आहे वीचार करण जी ॻाल्हि आहे तव्हां छा लाइ हिते आया आहियो इहा ॻाल्हि सम्झणी आहे किया न वीचारा तुम किस लिए आया रे हिते छो आया आहियूं संसार लाइ भॻवानु तोखे धन ॾिनो आहे छो ॾिनो अथई भॻवानु तोखे अकुलु ॾिनो आहे छो ॾिनो अथई भॻवानु तोखे बल ॾिनो आहे छो ॾिनो अथई भॻवानु तोखे ॿुधी ॾिनी आहे छो ॾिनी अथई मूर्ख करई आहे सुञो करई आहे भिखारी करी आहे पोइ तोखां केरु घुरण न अचे पाण तूं वठी आहे पाण सभिनी खां पर भाई हीअ ॻाल्हि सही सिधी आहे भॻवानु जेकर तव्हांखे कुझु ॾिनो आहे इहो वीचार कयो भॻवानु छो ॾिनो आहे तव्हां कुझु करे आया तॾहिं तव्हांखे मिलियो आहे कंदा त कुझु मिलंदो पूरब में शुभ कर्म कमाया मानुष जन्म अमोलक खाया पाया व्यर्था तव्हां को मूंढ गवाया हरी न थी आहे हिकिड़े महात्मा लिखियो आहे पूरब की कमाई तूने पश्चिम में बैठ खाई चई तूं पूरब में कलकत्ते में कमाई आहे त बम्बई में अची ख़र्च कई पश्चिम पूरब ईअं थींदो न जेकी सम्झो पर ईअं न आहे पूरब माना अॻिले जन्म में कुझु करे आहीं हींअर पश्चिम हिन जन्म में वेठो तूं कुझु खाई आगरे की खेप तूने कभी न चलाई है आगरे जे लाइ त कुझु कयो ई कोन्हे माना अॻिते जे जनम लाइ छा कयो अथई सम्झो भई 3 जनम तुंहिंजा हुजनि हिकु गुज़री वियो हिकु हाणे हिकु हिन खां पोइ थींदो हींअर तोखे आहे उहो अॻे जनम जो अथई अॻिते तोखे मिलंदो हिन जनम में कंदे सोई कुझु अॻिते मिलंदई कंदे त मिलंदई न त न मिलंदी मां कोन थो चवां तव्हांजो अकुलु छा थो चए तव्हांजी ॿुधी छा थी चए तव्हां छा था सम्झो शास्त्र जी ॻाल्हि खे भले पोइ वञिजो पर तव्हांखे पंहिंजी भॻवानु ॿुधी ॾिनी आहे की न उन ॿुधीअ खां पुछो भई असांखे छा करिणो आहे छा न करिणो आहे संगी और साथी तेरे नित ही लाहौर कहें तेरा संगी साथी आहिनि तुंहिंजा मिट आहिनि माइट आहिनि कंहिंखे ॾे सही त पोइ त बाबा अड़िजी वेंदे पर उते ॾियण मां तोखे कुझु फ़ाइदो न आहे घर में तूं जेतिरो खपई ख़र्चु कर सादो फुल्को बि खाई सघीं थो उचा माल ठाल बि खाई सघीं थो जेकी खपई खा पर उचा खाईंदे माल ठाल त थोरो बीमार थी पवंदे थोरो सब्र सां खा कुझु ॿिए खे बि कुझु खा बि कुझु खाराए बि कुझु पाण बि पाए कुझु ॿिए खे बि पाराए जीवन में कुझु कर त इहा ॻाल्हि सुठी आहे माण्हू जेकर कुझु कंदो त उनखे मिलंदो जिस प्रभु ने पैदा किया कीना तिसका नाम न कबहूं लीना पाप कर्म में तुम चित दीना पुण्य न कमाया पाप में पाप करी दो पुण्य छो नथो करी पापन करण वास्ते आयो आहीं हीअ ॻाल्हि सम्झ में तव्हांखे बि न ईंदी मूंखे बि न ईंदी पर माण्हूअ खे कॾहिं न कॾहिं सम्झ में ईंदी आहे हिकिड़ो अमेरिका में वॾो वॾो वैज्ञानिक हो उन अणु बम ठाही 36-37 में ठाहियो हूंदई 1936 में अॼु खां 80 साल पहिरीं हा पोइ वरी 42 में उन उहो जापान जे मथां फिटी कई जंहिं महिल फिटी कई त उहो त सभु ख़तमु थी विया पोइ चई यार मां हीउ छा कयो अहिड़ो बम ठाहियमि इन लाइ ठाहियमि त मां हेतिरा माण्हू मारिया चरियो थी पियो पछाड़ी ते ठीकु कोन थियो रड़ियूं कंदो वाका कंदो ऐं पाण मरी वियो ई केॾो वॾो वैज्ञानिक अणु बम ठाही ऐं पाछा रड़ियूं कंदो मरे अहिड़ी छा ॻाल्हि आहे माण्हू बि जंहिं महिल कमाईंदो आहे पैसा छॾे वेंदो आहे पोइ हुनखे अरमान थींदो आहे मां हेॾा पैसा कमाया छॾे थो वञा छॾे वञ त छॾे वञ पोइ वापसि ठही अच कुझु अंतकाल जो माया सुमरे ऐसी चिंता में जो रहे ना सर पयो नी अवल अवल अवतरे माण्हू इन लाइ ठहंदो आहे मां पैसा कमाए वरी नांग उठां अड़े नांग न ठहो तूं नाम जपे परमात्मा जो रूप थी भॻवानु ठहो नांग छो थो ठही जीवन में नाग देवता थींदो आहे नाग न ठहो देवता ठहो जेकी तव्हांखे सम्झ में ॻाल्हि अचे प्रेम सां चओ श्री राम तोखे भॻवानु पैदा कयो कंहिंखे दुख ॾियण जे वास्ते कंहिंखे तकलीफ़ ॾियण जे वास्ते कंहिंखे मारण जे वास्ते कंहिंखे जोड़ण जे वास्ते या कंहिंखे सुख ॾियण जे वास्ते तूं हुते छो जनम वठी आहे जेकर इन लाइ आयो जी कंहिंखे मारण जे वास्ते जोड़ण जे वास्ते ग़लति कम जे वास्ते तोखे भॻवानु पैदा न कयो ग़लति कमु न कर पाप न कर इंसान तूं इंसान थी करे पाप न कर पुण्य
पुण्य कमाए। भोगों में भगवान भुलाए, हिन भोगन जे करे तो भगवान खे भुलाए छॾियो। पशुओं जैसे जन्म गंवाया, जगबंधन में आप बंधाया, मोक्ष नहीं पाया। भगवान तोखे हिते संसार में बंधन में ॿधजण लाइ मोकिलियो आहे या संसार मां आज़ादु थियण जे लाइ, मुक्त थियण जे लाइ मोकिलियो आहे? तोखे हितां मुक्त थी वञिणो आहे या हिते फांसी विहणो आहे, हिते फांसीअ में लटकणो आहे? पाण वीचार कर। झूठे जग से करे किनारा, साईं जन चवनि था हिन संसार का किनारो करे कहे टेऊ ना किया उधार। किनारो करे उधार कहे ही कोन। बहुत बढ़ाया तुम परिवार, तो परिवार वधायो ऐं मोह के वधाए ऐं मोह जी फांसी कट। भगवान तोखे मोह जी फांसी कटण लाइ मोकिलियो आहे, मोह पकड़ण लाइ न मिलियो आहे, बंधन में फासण लाइ न मिलियो आहे। इन करे मोह महा फांसी अजर, कटे न आन उपाय। जो निज सत्संग करत है सहज मुक्त हो जाए। जेको सत्संग करे तो वो संसार का मुक्त थिए। शिक्षा प्रहलाद की प्यारे, भुला कर ना भुला देना, भुला कर ना भुला देना। शिक्षा प्रहलाद की प्यारे, भुला कर ना भुला देना, भुला कर ना भुला देना। सच्चाई से सदा ऊंचा सितारा होता जाता है। सच्चाई से सदा ऊंचा सितारा होता जाता है। दुनिया में रह जो दुनिया से, दुनिया में रह जो दुनिया से, नियारा होता जाता है, नियारा होता जाता है। प्राणी वो परमेश्वर का प्यारा होता जाता है। प्राणी वो परमेश्वर का प्यारा होता जाता है। दुनिया में रह जो दुनिया से, दुनिया